अवां खे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त कश्मीर जे इलाइक़े मां अगवाकार हिकु ॼणे खे अगवा करे फ़रार थी विया। कश्मीर जे इलाइक़े गुड्डू मां अगवाकार हिकु ॼणे खे अगवा करे फ़रार थी विया। मुग़वी जा वारिस पाक किताब खणी कच्चे तरफ़ रवाना थी विया। अवां खे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त कश्मीर जे इलाइक़े गुड्डू मां मोहम्मद शाबान ड्रिग खे अगवा करे फ़रार थी विया। मोहम्मद शाबान जा वारिस पाक किताब खणी कच्चे तरफ़ रवाना थी विया आहिनि। कुरान जे सदके शाइर कयो आते इन जो मसलो हल कयो वञे, मदद कयो वञे।